प्रोग्राम ब्यूटन से गॾु आउं गुलाम सिंह ख्वाजा असां मौजूद आहियूं सजावल ज़िले जे शहर धड़े में। ही शहर सियासी समाजी ऐं अदबी हवाले खां तमामु अहम हिस्सो रखे थो। न फ़क़ति इहो पर हिन शहर जा केतिरा ई माण्हू परॾेह में पिणु रहनि था। हिन वक़्तु ही शहर मुख़्तलिफ़ मसइलनि जो शिकार आहे, जंहिंमें गंदगी जो ढेर आहे। इन खां अलावा हिन शहर में लाक़ानूनियत तमामु घणी आहे। इन खां अलावा मुख़्तलिफ़ क़िस्म जा मसइला आहिनि जेके हिन शहर जे माण्हुनि खे मुंहुं ॾियणा पवनि पिया। असां ॻाल्हि ॿि कंदासीं धड़े शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाननि सां त हू धड़े शहर जे मसइलनि जे हवाले खां छा था चवनि। असां गॾु मौजूदु आहे क़ौमी अवामी तहरीक जो अॻुवान अज़ीज़ मेमन। साईं तव्हां ॿुधायो धड़े शहर जा हिन वक़्तु कहिड़े नमूने ते मसइला आहिनि। साईं तव्हां सिंध टीवी वारनि जी नवाज़िश अॼु तव्हां असांजा मसइला ॿुधण आया आहियो। धड़े जा खोड़ सारा मसइला आहिनि। गुज़िरियल 15 सालनि खां वठी हिते त का तरक़ी थी न आहे, या गुज़िरियल मुशरफ जो दौरु हुजे या 7 साल हे पीपल्स पार्टी जा हुजनि। तव्हां ॾिठो हूंदो त असांजे शहर जा गटर उथलनि पिया, नालियूं भॻियूं पियूं आहिनि, घटियूं भॻियूं पियूं आहिनि। उन ते ध्यानु ई न आहे। शहर में सूज़की स्टॉप ते गटर नालो तबाह थियो पियो आहे। शहर जी पार्क जेका आहे सा मवालिन जो आजामगाह थी पई आहे। शहर में मंशियात आहे, आकड़ा पर्ची आहे, जुआ आहे। इन्हनि असांजे शहर खे तबाह करे छॾियो आहे। धड़े जे नई पुल ते कब्ज़ा लॻा पिया आहिनि। उन्हनि कब्ज़े खोरनि खे केरु चवण लाइ तयारु न आहे। असांजे शहर जा जेके स्कूल आहिनि उहे ज़बून हाली जो शिकार आहिनि। वाटर सप्लाई जो असांजो फिल्टर जो पाणी जो मसइलो नथो हल थिए। ऐं शहर में सेवरेज जो सिस्टम तमामु ख़राबु आहे। बरसाति जे टाइम ते शहर ॿुॾी वञे थो। फुरूं त बेइंतहा। टियों ॾींहुं धड़े मां हितां कैरी ठटे शहर खां कैरियूं वञनि थियूं। धड़े मां कैरी निकिती आहे सिर्फ़ु अधु किलोमीटर शहर खां ॿाहिरि वई आहे बेलियर रोड ते, त उहा गाॾी बीहारे सॼी माण्हुनि जी गाॾी हुनखे फुर कई वई आहे। अमन अमान जे हवाले सां बि असांजी हिते तमामु ख़तरनाक सूरताल आहे। TMO साहिबु जेको आहे उहो हिते सियासी माण्हुनि खे रिश्वत तौरु पैसा माहवार ॾेई वञे थो। लखूं रुपया उहे वठनि था ऐं को बि कमु न आहे। जेके बि हुकूमत में धुरियूं अचनि थियूं उहे पंहिंजो पाण खे ठाहिनि था। उन्हनि पाण खे ठाहियो आहे। तरक़ी त असां पंहिंजे अखियुनि सां ज़िंदगी में ॾिठी कोन्हे। जनरल ज़ियाउल जे ज़माने खां वठी असांजो शहर अॼु बि उन ई हालति में आहे। जीअं ई असां नंढड़ा हुआसीं फ़ौजी असां दौरु ॾिठो हो, उन खां पोइ वरी बि दौरु बदिलजंदा रहनि था। धड़े में उहा ई साॻी हालति आहे। असां अॼु बि जमहूरियत जो सिॼु हिन ज़िले में या हिन शहर में असां ॾिठो ई न आहे। उहे ई साॻई माण्हू आहिनि जेके लॻातार खटी अचनि था, धांधलियूं करे अचनि था। कॾहिं हुन पार्टी में कॾहिं हिन पार्टियुनि में वेठा आहिनि। उन्हनि असांजे शहर जे तरक़ी लाइ छा कयो आहे। जेका असांजी सिंध हुकूमत आहे उहे जेके बि दोस्त आहिनि उन्हनि हे सुधी उन्हनि जी कारकर्दगी ज़ीरो आहे। न को मिनिस्टर हिते अचनि था या का हेॾी खुलियल कचहरी करे माण्हुनि जा हिननि मसइला ॿुधा हुजनि। को ऑफिसर बि असां पंहिंजे शहर में न ॾिठो आहे जो शहर में कंट्रोल अची कराए त बाबा शहर में जेके महांगाई आहे, तव्हां हर शहर में वेंदा तव्हांखे किथे न किथे अघु जेके असां चवंदा मुनासिबु ॾिसण में ईंदा। ऐं हिते अघु माना सम्झो असीं अमेरिका में रहिया पिया आहियूं। एॾा अघु असांजा दुकाननि ते महांगा आहिनि। इन हवाले सां बि असांजे शहर में हालति ख़राबु आहे। ऐं तव्हां अखियुनि सां हली शहर में ॾिसो, हिन शहर में लाइब्रेरी कोन्हे। असांजे शहर जा माण्हू सॼी दुनिया में वेठा आहिनि। अमेरिका में वेठा आहिनि, लंडन में वेठा आहिनि। वॾा वॾा डॉक्टर, इंजीनियर, वॾा वॾा सियासतदान हिन शहर जा आहिनि। पर हिन शहर लाइ उन्हनि माण्हुनि कुझु कोन्ह कयो आहे। जेको बि माण्हू इक़्तिदार में अचे थो उन्हनि पंहिंजो बंगलो ठाहियो आहे, पंहिंजी घटी ठाही आहे, सियासी इंतकाम वरितो आहे। कंहिं बि सियासी कारकुन जी घटी अॼु ॾींहं ताईं नथी ठहे। कंहिं बि क़ौम परस्त पार्टी जे कारकुन जी घटी नथी ठहे। कंहिं साफ़ी जे घर जी घटी नथी ठहे। तव्हां हली ॾिसो त सही असां सां ज़ुल्म कहिड़ो आहे। त ॿुधायो त सियासी माण्हुनि जो छा किरदारु आहे धड़े शहर जे मसइलनि जे हल जे हवाले खां। हिते वधि में वधि किरदारु जेकॾहिं हिते पार्टियूं आहिनि, हिकिड़ी त पीपल पार्टी आहे, ॿिया क़ौम परस्त धुरियूं आहिनि। क़ौम परस्त इक़्तिदार में नथा अचनि पर उहे पंहिंजे मसइलनि हिते आवाज़ु उथारीनि था, जदोजहदूं कनि था। स्कूल जो मसइलो हुजे, रोड जो मसइलो हुजे या शहर में समाजी बुराइयुनि जो मसइलो हुजे, उहो त वधि में वधि हिकिड़ो प्रेशर ग्रुप आहे पंहिंजो आवाज़ु उथारे थो। पर कारकर्दगी ॾेखारणी आहे असांजी हुकूमत खे। जिन वटि वसीला बि आहिनि, सोर्स बि आहिनि, उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजे शहर खे ठाहिनि। शहर खे त उन्हनि ठाहियो ई कोन्हे न। उहो इलेक्शन में ठपा हणी चढ़ी वञनि था। पोइ माण्हुनि सां त उन्हनि जो तइल्लुक़ ई न आहे। उन्हनि जो सिर्फ़ु पंहिंजे पेट सां तइल्लुक़ आहे, पंहिंजे ख़ानदाननि ताईं उहे महदूद आहिनि। नौकरियूं बि तव्हां ॾिठो हूंदो हिन शहर में 15,000 शहर जी आबादी आहे। वधि में 100 माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि। ऐं टोटल माण्हू बेरोज़गार वेठा आहिनि। ग़रीबनि जा घर आहिनि कोन, त ग़रीब तबिको आहे। तइलीम असांजे शहर जी जेका कंहिं दौर में उरूज में हूंदी असांजी तइलीम धड़े जी, अॼु उहा असांजे शहर जी तइलीम मोकिलाए वई आहे।
हाई स्कूल जेको आहे उहो ज़बून हाली, प्राइमरी स्कूल ज़बून हाली, शिकार गर्ल्स हाई स्कूल जेको असांजो आहे, न्याणियुनि जो स्कूल आहे, उहो बि बिल्डिंग टुटी पई आहे। ऐं तव्हां दड़े जो मेन रोड ॾिसो, दड़ो बठोरो रोड ॾिसो, हीअ हुकूमत आहे, हिननि खे रुॻो हिकिड़ी फ़ोन जी ज़रूरत आहे, फ़ोन करियो दड़ो बठोरो रोड ठही वञे। ऐं सो बि चवनि था त को बाअसर माण्हू आहे जेको दड़े जा पैसा शिफ्ट करे वियो हलियो आहे बठोरे। इहा आहे हिते जे असां सां ज़ुल्म। दड़े जी अस्पताल तव्हां ॾिसो हली त घटि में घटि 6 यूनियन काउंसिलुनि खे हिकिड़ी सरकारी अस्पताल कवर करे थी। हिते न ऑपरेशन थिएटर आहे, न वॾा डॉक्टर अचनि था। इहे असांजो तव्हां ई मथे ॻाल्हियूं पहुचाए सघो था। घटि में घटि सिंध टीवी हमेशह आवाज़ु उथारियो आहे माण्हुनि लाइ, ऐं असीं उमेद था कयूं त सिंध टीवी ज़रूरु असांजी इहे ॻाल्हियूं ऐवाननि ताईं पहुचाईंदी। तव्हां ॿुधायो त दड़े शहर जो माज़ी केतिरो शानदार हो? माज़ी में अमन हो शहर में। मसलन दड़े शहर में जेकॾहिं कंहिं कमु करायो आहे त मरहूम सूमार सूमरो चेयरमैन रहियो आहे दड़े में, उन कमु करायो। मरहूम सिद्दीक़ सूमरे कमु करायो। मरहूम अरबाब नजम जो दौरु जेको आहे उहो शहर लाइ हिकिड़ो मिसाली दौरु आहे। उन्हनि माण्हुनि कमु करायो आहे माज़ी में, ऐं माण्हू उन्हनि खे यादि कनि था, अॼु बि यादि कनि था। उनखां पोइ जेके बि नाज़िम आया आहिनि उन्हनि कमु न कयो आहे, उन्हनि पंहिंजो पाण खे ठाहियो आहे, ऐं उहो तसलसल हलंदो अचे पियो। ऐं हींअर त हालति ॿी आहे, हाणे त नाज़िम आहिनि कोन, हींअर टीएमओ वेठा आहिनि। उन्हनि खे रखियो ई इहो वियो आहे त भाउ लुट मार करियो, तव्हीं खाओ, असांखे खारायो। वरी बि हिसाबु किताबु ठही वेंदो त गटियूं ठही वियूं, रोड ठही वियूं, ऐं नानी खाइण वारी, नानी रधण वारी, ॾोटा खाइण वारा आहिनि हिते। दड़े शहर जे मकाई माण्हू जो चवणु आहे त हीउ शहर सियासत जे वर चढ़ी वियो आहे, जंहिंजा मसइला वधंदा ई वञनि ऐं खुटनि मसइलनि जे हल लाइ कंहिं बि क़िस्म जा के बि उपाउ न वरिता वेंदा आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे मक़ामी JUIF जे मक़ामी अॻवान हाफ़िज़ अब्दुल गफ़ूर सां। साईं, तव्हां ॿुधायो त हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि ऐं हिन शहर जो माज़ी कहिड़े क़िस्म जो, हीउ जेको हाणोकी सूरत हाल आहे उहा कीअं आहे? अदा शहर जा मसाइल ऐं खणी हीअं चवां त असांजो शहर दड़ो मसाइलिस्तान लॻो पियो आहे, त हिन में को बि मुबालगो कोन्हे। शहर जे मसइलनि खे जेके ॾिसिजे थो त अॻे ईअं हूंदो हो त असांजे साम्हूं हिकिड़ो ॿ मसइलो हूंदो हो जिते असीं दिलि खोले ॻाल्हाईंदासीं, पर हींअर मसाइल एॾा आहिनि जो असीं जेकॾहिं हिते कलाकु वेही तव्हांजे साम्हूं वेही घोड़ा घोड़ा करियूं ऐं पोइ बि असीं जेकॾहिं तव्हां निकिरंदासीं सम्झंदासीं त असां कुझु बि कोन ॻाल्हायो। शहरनि जी घटियुनि मां तव्हीं पाण हलो पिया, ॾिठो हूंदो त हालति कहिड़ी आहे। असांजे हिन वार्ड 1 में त गटर अञा ताईं सरकार जी मंज़ूरी कोन थिया आहिनि, ऐं जेके मंज़ूर थिया आहिनि उन्हनि जी पोज़ीशन अवां साम्हूं आहे त माशाअल्लाह महीननि जा महीना निकिरनि ई कोन। ऐं शहर जे जेके मेन रोड आहिनि, बठोरो आहे या हिन पासे वारो बनू रोड आहे, उन्हनि जी पोज़ीशन इहा आहे त आउं सम्झां थो डिलीवरी केस वारनि खे हरू भरू के अस्पताल में वठी था वञनि। इन्हनि खे जेकॾहिं इन रोडनि ते आणिजे त मामिलो आसानी सां बग़ैर पैसनि जे हल थी वेंदो। अंधेर नगरी लॻी पई आहे। अंधेर नगरी चरबल राजा अॻे ॿुधंदा हुआसीं, हाणे दड़ो शहर इन्हनि मसइलनि जे करे अंधेर नगरी चरबल राजा आहे। असां वटि बिजली जो मामिलो त एॾो गंभीर आहे, हिकिड़ो त 24 कलाकनि मां 16 कलाक असां लोडशेडिंग आहे। सो बि किन ख़ासि मौक़नि ते एतिरी लाइट हूंदी आहे, 8 कलाक ते ख़ुशि थींदा आहियूं। ऐं वॾो अलमियो असां सां इहो आहे मामला बिजली जंहिंमें त असां वटि ॾींहुं हुजे तोड़े राति हुजे, कॾहिं बि इहा पावर 100 खां मथे नथो चढ़े। ऐं दड़े शहर जो तव्हां सर्वे करियो त हर घर में, हर दुकान में, हर जॻह ते तव्हांखे स्ट्रीट लाइटर मिलंदा जेके वोल्टेज 80 खां चाढ़े उन खे 220 करे ॾींदा। जेकॾहिं को मिसकिन अहिड़ो आहे जंहिं वटि अहिड़े क़िस्म जी का सहूलियत कोन्हे त पोइ उन सां को बि मामिलो वीचारियो कोन्हे। उन मिसकिन जे घर में न को वॉशिंग मशीन थी हले, न को पाणी जो मोटर थो हले उनजो, न उन जे क़िस्म घर में कंहिं क़िस्म में सेवर थो हले। एतिरो ख़ुदा जो क़िस्म पावर घटि आहे जो असांजा सेवर बि नथा भरनि। ऐं जेकॾहिं शहर जे अंदरि तव्हां रोडनि जो मामिलो ॾिसो, पुल तव्हां जेको मेन हीअ पुल हींअर ठही आहे, को एॾो अरसो कोन्ह थियो आहे। पुल जे मथां तव्हां त आया हूंदा ठटे खां, तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो हूंदो, ॿिए हिकिड़े पासे मच्छीनि वारनि जो कब्ज़ो, ॿिए पासे पीड़ीनि वारनि जो कब्ज़ो। ऐं राति जो रोडनि ते गाॾियूं बीहंदियूं आहिनि, गाॾियूं धुअंदा बि न पुल ते आहिनि। ऐं हींअर त पका कब्ज़ा थी विया आहिनि पुल जे चौधारी। इहे मामलात आहिनि। ऐं शहर जा मसइला छो नथा हल थियनि? इन करे जो असांजो शहर सियासी हवाले सां यतीम थी चुको आहे। चंद टाइम अॻु में हींअर जेको अरबाब रमीज़ साहिबु जेको PP नाज़िम PP जो अॻुवाण आहे, जॾहिं हू शिराज़ी ग्रुप में हो ऐं निज़ामती सीट ते हो, ख़ुलूस दिलि सां हुन शहर जे मसाइल खे, इहो मसइले खे अहम सम्झो त आउं ट्रैफ़िक खे जेको आहे सो खोलायां ऐं हद दख़लूं ख़तमु करायां। पर उहो उन टाइम ते बि सियासी मसइला अॻियां आया
किन माण्हू सियासी बुनियाद ते इन चीज़ का इनकार कयो ऐं अॼु ॾींहुं ताईं शहर जे अंदरि हींअर त अञा कमादी पोजीशन शुरू कोन थी आहे, कमादी कटाई शुरू कोन थी आहे। हींअर पोजीशन इहा आहे त ॿ गाॾियूं गॾु कोन थियूं मटे सघनि, हथा की जेकॾहिं को हिकिड़ी गाॾी अचे थी त माण्हू कोन थो मटे सघे। सुभाणे जॾहिं कमादी सीज़न शुरू थींदी त हालति शहर जी कहिड़ी हूंदी। हिन टाइम ते कलाकनि जा कलाक रोड जाम आहे, शहर जे अंदरि रोड जेको आहे ब्लॉक आहे। जॾहिं सुभाणे कमादी सीज़न शुरू थींदी अञा त वॾी पुल असांजी बंदि आहे, पुल बंदि थियण जे करे छा पियो थिए त वॾियूं गाॾियूं शहर में तमामु घटि पियूं अचनि। पर सुभाणे इहे गाॾियूं जेॾी महिल शुरू थींदियूं ऐं शहर जे अंदरि जॾहिं कमादी सीज़न शुरू थींदी त हालति इहा थींदी त आउं सम्झां थो 6-6 कलाक इहे रोड जाम हूंदा ऐं शहर जो को धणी साईं असांखे ॾिसण में नथो। तव्हां ॿुधायो त अरबाब रमीज़ जी तहलके नाज़मी दौर में बठो दड़ो रोड ठहियो जेको 2 साल बि कोन हलियो। तव्हां कीअं था भयो त उहा कारकर्दगी कीअं आहे? अदा रोडनि जी सियासत जेकॾहिं ॾिसजे न त वाक़िअतन असांखे ॾुख सां चवणो पवे थो त इहो वॾो पैसो हिन ते ख़र्च थियो। ऐं हिकिड़ो इहो रोड न आहे बल्कि निज़ामत वारे दौर में बि जेके रोड ठहिया उन्हनि जी पोज़ीशन इहा साॻी आहे। ऐं शहर जे अंदरि हींअर जेको हीउ रोड ठहियो आहे जेको शहर जो असांजो मरकज़ी रोड आहे, मेन शहर जो रोड आहे ऐं शहर बि उहो जंहिंमें असां वटि वॾा वॾा उहिदा सभु हिते PPO ज़िले सदर बि धड़े जो, STBO ज़िले सदर बि धड़े जो ऐं उन सां जेको आहे सो जस्कम जो जेको सेक्रेटरी जनरल ज़िले जो उहो बि धड़े जो। वॾी वॾी पार्टियुनि खे असां जेको आहे सो जॻह ॾिनी आहे, वॾनि वॾनि अहम माण्हुनि खे असां जॻह ॾिनी आहे। हींअर तव्हांजे साम्हूं पोज़ीशन ॾिसो शहर जे अंदरि केॾो मुअज़्ज़ज़ जेको आहे सो निज़ाम ठहियलु आहे शहर जो। त हाणे जेको शहर जो मेन रोड ठहियो आहे इन जे अंदरि डामर त ॾेखारियो ई कोन पियो ऐं पथर बि असांखे त ॿुधायो वियो, मूंखे कहिड़े शहर जे मुअज़्ज़ज़ माण्हुनि ॿुधायो त जेके ठेकेदार वीचारा हितां हुतां ॿाहिरि रोडनि ते कमु पिया कनि उन्हनि खे कन मां जले खणी आया त बाबा तव्हांजे फलाणी जॻह ते 2 फुट रहिजी विया, तव्हांजे फलाणी जॻह ते 6 फुट रहिजी विया, फलाणी जॻह ते 8 फुट रहिजी विया। गन पॉइंट ते उनखे चयो वियो त हाणे हिन रोड खे असांखे ठाराए। पोइ जॾहिं इहो रोड हुनखे गन पॉइंट ते ठारायो वियो त इन मां बि जेको आहे कमीशन जा मसइला साम्हूं आया जंहिं करे रोड जी हालत तव्हांजे साम्हूं। सियासी माण्हू जो छा किरदारु आहे शहर जे मसइले जे बारे में? सियासी माण्हू बाबा घोड़ा घोड़ा करे थकी पिया। हिते त पोज़ीशन उहा आहे ठरे जे मामले ते ऐं आकड़ा शाम जो तव्हां निकिरिजो शहर जे अंदरि त आकड़नि वारा ईअं दुकान सजाए वेठा आहिनि जहिड़ा भुॻड़ा ऐं जेको आहे सो पकोड़ा विकिणींदा आहिनि। चईनी पासनि खां आकड़नि वारा वेठा आहिनि। ठरो आम थी रहियो आहे। अॻे त हो ठरो, पर साईं काइम अली शाह जॾहिं कराची जे अंदरि हींअर शराब जे अंदरि मरण वारनि खे शहीद जो लक़ब ॾिनो आहे तंहिंखां पोइ आउं चवंदो आहियां जाम शहादत आहे इहो। हाणे त इन्हनि जी नज़र में जाम शहादत आहे। ठरो घर जी घटी जे अंदरि आहे। सियासी मसइलनि ते असां घोड़ा कई। ऐं ख़ुदि असांजी जमाती तरफ़ां 6 साल अॻु में थाणे ते वियासीं। असां वञी जॾहिं इहे मसइला रखिया त भाई हेॾो ज़ुल्म आहे शहर सां आकड़नि जे मामले में ऐं ठरे जे मामले में त SHO साहिबु पाण चयो यार असांजो जेको आहे सो भते जो मसइलो आहे, असांजे पैसनि जो मसइलो आहे। ऐं सिंधी स्कूल में सिंध धरती TV वारनि जी तरफ़ां जॾहिं इहो सेमिनार थियो उन में मूं उन SHO जो नालो वठी करे चयो त साहिबु चवे थो त असांजे पैसनि जो मामिलो असांखे जेको आहे सो इन मामले में बख़्श करे छॾियो। हाणे सियासी माण्हू छा कंदा? घोड़ा कईसीं, हर फॉरम ते कईसीं, हर प्लेटफॉर्म ते घोड़ा कईसीं, पर शहर जा मसइला जीअं ॿुधी बिगड़नि पिया, ठहनि कोन। धड़े शहर जे मसइले जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। समाजी अॻवान मुख़्तियार धायो त साईं तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि धड़े शहर जा? साईं सिधी ॻाल्हि इहा आहे त जमहूरी दौर में जमहूरियत पसंदनि जे शहर में एॾो ज़ुल्म कॾहिं बि कोन थियो आहे जहिड़ो हींअर थी रहियो आहे। असांजो शहर खंडरात थियो पियो आहे। गुज़िरियल 15 सालनि खां सफ़ाई जो निज़ाम नाकारा, गटर ड्रेनेज सिस्टम ख़तमु, पीअण जे पाणी जी सहूलियत तमामु एॾी बदहाल आहे जो माण्हू कुझु चई नथो। अमन अमान जो मसइलो एॾो ख़राबु आहे जो राति जो त सिज लथे खां पोइ त माण्हू घर खां ॿाहिरि कोन थो निकिरी सघे। फुर चोरई वारदात, उनखां अलावा कचे शराब ठरे जो जेके सिस्टम आहे उन त नौजवाननि जी ज़िंदगी अजल करे छॾी आहे। शरीफ़ माण्हू जो त घर मां निकिरण ई महल थी वियो आहे। असीं तमामु घणो जेको सो मायूस आहियूं अहिड़े माहौल में पंहिंजनि बचनि ॿारनि खे कहिड़ी असीं जेको सो ज़िंदगी जी सहूलियात मुहैया करे सघंदासीं। रोज़गार जा मसइला त पंहिंजी जॻह ते रहिया, लेकिन जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि खां बि असीं महरूम आहियूं। पीअण जो पाणी न आहे, सफ़ाई सुथराई जो मसइलो ऐं सिहत जा मसइला, तइलीम तबाह, को अहिड़ो को सिस्टम ई न रहियो आहे जेके असीं चऊं त को ही सुलझियल आहे। वार्ड नंबर 6-7 में गुज़िरियल 15 सालनि खां वाटर सप्लाई जी सप्लाई बंदि आहे। असां पंहिंजी मदद पाण तहत मिठे पाणी जी सप्लाई असां पंहिंजी मदद पाण करियूं था तक़रीबन 400 घरनि जी, लेकिन टीए में
या म्यूनसिपल इदारनि जो असां सां को बि राब्तो ई कोन्हे ऐं को बि असां सां उन्हनि जो सहकार न आहे। उन खां अलावा धड़ो भठोरे जो जेको मेन रोड आहे, जेको तमामु पुराणो रोड आहे, अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे जो हिन शहर में तक़रीबन जेके सियासी जमायतूं आहिनि उन्हनि जा अॻुवान असांजे शहर सां तालुक़ रखनि था। मौजूदा जेको सो वक़्त में हितां पीपल्स पार्टी जो MNA बि पीपल्स पार्टी जो बीठो, लेकिन उहो इलेक्शन न खटी सघियो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिते सूबाई वज़ीरनि जो बि अचणु थिए थो, पर ख़बर न आहे छो उन्हनि जी नज़रुनि खां इहो रोड नथो गुज़रे। शहर जी बि हालत इहा आहे जो बिजली मुंहिंजे ख़्याल में 24 कलाकनि में को 4 कलाक हलंदी हुजे, बाक़ी त शायदि ॻोल्हे लभिजे। मच्छर जो एॾो आज़ार आहे जो आउं सम्झां थो त ख़ुदा माफ़ करे जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल रही त को शक कोन्हे त डेंगी या मलेरिया जा केसनि जो ज़्यादातर तइदाद जेको सो असांजे शहर मां हूंदो। कुता मार मुहिम जे हवाले सां बि सिर्फ़ु ॻाल्हियूं ॿुधण में आयूं, पर को बि अमली कमु न थी सघियो आहे। सिर्फ़ु ॻाल्हियुनि जी हद ताईं आहे। हाणे मुहर्रम उल हराम बि अची वियो आहे, उनजे बावजूद बि हूअं खणी ठहियो, पर इमाम जे ग़म जा ॾींहं आहिनि, आज़ादारी जा जुलूस बर्पा थियनि था ऐं उन्हनि जा रूट्स आहिनि। अमन अमान बि सही कोन्हे, सफ़ाई जो निज़ाम बि सही कोन्हे। बिलख़ुसूस जिते इमाम बारगाहूं आहिनि उतां ई मिठे पाणी जी सप्लाई थिए थी पब्लिक खे, आवाम खे, पर असांजे हिननि इदारनि खे कननि ते जूही कोन्हे। ख़बर न आहे छो असांखां कहिड़ी ग़लती थी आहे असांजे हिन शहर खां जो 15 सालनि खां असीं हिन अज़ाब में पिया लोड़ींदा अचूं। असां सिंध TV मां तमामु घणो पुरुमीद आहियूं त उहो असांजे हिननि मसइलनि खे उजागर कंदी ऐं असांजा इहे मसइला बाला अख़्तियारनि ताईं ज़रूरु पहुचाईंदी। असीं सम्झी सघूं था त जीअं सिंध TV पंहिंजो ॿियनि इलाइक़नि जो आवाज़ु ऐवाननि ताईं पहुचायो आहे, तीअं असां धड़े शहर वारनि जो हीअ आवाज़ु ज़रूरु उन्हनि ऐवाननि ताईं पहुचाईंदी। कहिड़ो सबबु आहे जो सियासी माण्हू शहर जी मालिकी नथा कनि? बेहिसी चइजे, आउं त सम्झां थो इन खां सवाइ ॿियो को कोन्हे, सवाइ या बेहिसी आहे जो वसीला हुअण जे बावजूद बि जेकॾहिं नथो कयो वञे। छो जो TMA जी किस्त हर महीने जी उन्हनि तारीख़ुनि में ड्यू हूंदी आहे, उहा मिली वेंदी आहे। ऐं जॾहिं तव्हांखे फंड्स रिलीज़ थी था वञनि त मुंहिंजे ख़्याल में को जवाज़ न आहे जो इहे बुनियादी सहूलियतूं तव्हां पब्लिक खे न पहुचायो। जेकॾहिं तव्हांखे फंड्स रिलीज़ थी विया आहिनि त पोइ पहुचणु घुरिजनि। आउं सम्झां थो त इहा करप्शन आहे। करप्शन त हर हिकु डिपार्टमेंट में आहे, पर करप्शन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां माण्हुनि खां बुनियादी सहूलियतूं खसे वठो। अॻे हीअं थींदो हो जो इहा शिकायत हूंदी त भई फंड्स रिलीज़ कोन थिया आहिनि, पैसा अचनि कोन था। असां ख़बर वठूं था त फंड्स रिलीज़ थी विया आहिनि, किस्तूं टाइम ते अचनि पियूं, लेकिन पब्लिक सां रिलेटेड जेके बि मसाइला आहिनि उन्हनि जे हल लाइ केरु पतोड़े ई कोन थो। ऐं सियासी समाजी दुरियूं जेके बि आहिनि, मुंहिंजे ख़्याल में रोज़ु हज़ारे एहतजाज थियनि था या मीडिया ई असांजी आहे जेका रोज़ु कवरेज करे थी ऐं अॻिते पहुचाए बि थी, पर पोइ इहा बेहिसी आहे जंहिंजे करे को एक्शन नथो खयो वञे। इन खां सवाइ ॿियो बि चारो कोन्हे। अॻे अदालतुनि ॾांहुं असीं रुख़ कंदा हुआसीं, लेकिन हाणे अदालतुनि जो बि किरदारु असांजे अॻियां जेको आहे सो सभिनीनि जे अॻियां आहे। उतां बि को असांखे लाभ कोन पियो मिले। अदालतूं पंहिंजो किरदारु अदा कोन पियो कनि जो असीं पंहिंजा केस वड़ी पंहिंजी आवाम जा पंहिंजा जेके आम मसइला आहिनि उन्हनि जे हल लाइ, पर उतां बि असांखे हाणे असीं नाउमीद थी चुका आहियूं। शायदि असीं सम्झूं था त हाणे इहा जमहूरियत असांखे को बि फ़ाइदो नथी ॾेई सघे, छाकाणि जे जमहूरी दौर में जमहूरियत पसंदनि खे जेकॾहिं फ़ाइदो नथो मिले त आउं सम्झां थो त उन्हनि लांग बूटनि खे रस्तो ॾियणु खपिजे जो कम अज़ कम माण्हुनि जा जेके आम मसइला आहिनि उहे त हल थी सघनि। करप्शनूं त पंहिंजी जॻह ते हूंदियूं आहिनि, होॾां उहा पोज़ीशन कोन रहंदी आहे जो असीं को आवाज़ु उथारे सघूं त भई करप्शन पई थी। कम अज़ कम इहो थींदो जो आवाम जा जेके आम मसइला आहिनि उहे त हल थींदा। को नज़्मो ज़ब्त त हूंदो, को चेक एंड बैलेंस त हूंदो। हिन दौर में त को चेक एंड बैलेंस ई कोन्हे, केरु पुछण वारो ई कोन्हे, कुझु करण वारो ई कोन्हे। लिहाज़ा असीं बसि उमेदूं असांजूं ख़ुदा में आहिनि, उनखां सवाइ भला अख़्तियारियुनि में असीं कंहिंमें बि अहिड़ो को सिलसिलो ॾिसूं ई कोन पिया जो असांजा मसइला हल थी सघनि। धड़े शहर जे मसइले जे बारे में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मक़ामी समाजी अॻुवान वकास अहमद सां। वकास, कहिड़ा मसइला आहिनि धड़े शहर जा? साईं, धड़े जा बुनियादी मसइला पाणी जी फ़राहमी आहे, पीअण जो पाणी आहे, वाटर सप्लाई वग़ैरह जो आहे, ऐं इन खां अलावा हिते नकासी आब जा मसाइल आहिनि, रोड रस्ता, हर किस जेको पूरो माहौल आहे सभिनी ख़बर आहे पूरे मुल्क में ख़ुशनि सिंध में तमामु जेके शहरी मसइला आहिनि इंतिहाई ख़राबु हालत में आहिनि।
पूरो शहर ॾिसो त गटर पलटिया पिया अथनि, नकासी एॾो वॾो मसइलो आहे मेन शहर जो। तव्हां कंहिं गली तां कंहिं रोड मां गुज़री नथा सघो। इन खां अलावा पाणी पूरे शहर में एतिरे घटि मिक़दार में फ़राहम कयो थो वञे जो माण्हू मजबूर आहिनि पैसनि ते पाणी वठण जे लाइ। इंतिहाई इहो एॾो मसइलो आहे पाणी पीअण जो, जेको हर माण्हू पाणी चाहे थो त उनजे घर में सहूलियत सां मुयसरु उनखे थिए। रोड रस्तनि जी हालत तव्हां ॾिठी आहे, असांजे शहर में इलाही घणो अरसो थियो आहे जो लोकल ट्रांसपोर्ट असां वटि बिल्कुलु अवेलेबल न आहे। ऐं जेके माण्हू आहिनि से पंहिंजी पर्सनल ट्रांसपोर्ट इस्तेमालु कनि था, जेका इंतिहाई महांगी थी पए। इहे एतिरा मसइला आहिनि शहर जे जॻह जॻह ते, गली गली ते तव्हां ॾिसंदो त कचिरे कुंडी लॻी पई आहे, का बि सफ़ाई जो इंतज़ाम न आहे शहर में। इन खां अलावा तव्हां हिते लाइट जो मसइलो ॾिसो आहे, जेको पूरे मुल्क जो मसइलो आहे हिते इंतिहाई, छो त नंढा एरिया थी वञनि था त पोइ उते लाइट जो मसइलो शॉर्टफॉल इंतिहाई घणो थी थो वञे। इहे बुनियादी मसाइल आहिनि जिन जी तरफ़ असीं हुकूमत खे इहो इंतिबाह था कयूं, हुकूमत खे का अर्ज़ु नथा कयूं। इहे बुनियादी असांजा राइट्स आहिनि जेके असांखे मिलणु घुरिजनि। असीं तमामु इक़्तिदार आला खे इहो चवंदासीं त हिते इहे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयो असांखे। अच्छा, रेवेन्यू पुलिस ऐं ॿिया खाता कहिड़े 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 जो कमु कनि पिया? साईं, रेवेन्यू पुलिस ऐं ॿिया जेके बि असांजा सरकारी खाता आहिनि, पूरी पाकिस्तान जो निज़ाम ऐं पूरी सिंध जो निज़ाम तव्हांखे बहितर ख़बर आहे त पुलिस जो उहो ई निज़ाम आहे त जेकॾहिं तव्हां ॾिसो त घुटकनि वारनि खां, ठरे वारनि खां, चरस वारनि खां मंथलियूं मुक़ररु आहिनि, मंथली वठंदा। ऐं सॼे शहर में सरेआम नशो जेको आहे सो आम वाहिपो थी रहियो आहे। पूरे शहर में इहो मसइलो आहे ऐं पूरे सिंध में इहो मसइलो आहे। रेवेन्यू वारनि जो बि को ख़ासि एतिरो हिन ते इंतिज़ाम न आहे। तव्हां ॾिसो त नहरी निज़ाम पूरो असांजो बर्बादु आहे ऐं असांजा किसान, असांजा जेके हारी आहिनि से इंतिहाई जेके परेशानी हालत में गुज़ारे रहिया आहिनि। धड़े शहर जो मादी अदबी हवाले खां काफ़ी शानदार रहियो आहे। कहिड़ा कहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जेके हिन शहर तालुक़ु रखनि थियूं? जी, हिते इंतिहाई घणियूं बहितरीनु शख़्सियतूं रहियूं आहिनि। हिकिड़ी हिते जी तमामु अदबी भली शख़्सियत आहे, मौजूदु आहे साईं यूसुफ सिंधी साहिब जिन, हिते ई मशहूरु अदबी शख़्सियत आहे। हिन खां अलावा माज़ी में मरहूम मोहम्मद यूसुफ भुट्टो साहिब जिन बहितरीनु हिकिड़ा शाइर रहिया आहिनि ऐं बहितरीनु इंतिहाई लेखक बि रहिया आहिनि पंहिंजे टाइम में। इन खां अलावा हिते जा कुझु माण्हू जेके आहिनि सुठी सुठी पोस्टुनि ते, असांजा ज़री यूनिवर्सिटी जो एक्स वाइस चांसलर डॉक्टर रजब मेमन रहियो आहे। इन खां अलावा इलाही घणियूं शख़्सियतूं हिते शहर में आहिनि जिन खे अल्हम्दुलिल्लाह मतिलबु इंटरनेशनल सतह ते पज़ीराई मिली चुकी आहे। कहिड़ो सबबु आहे सियासी माण्हू शहर जे मसइलनि खां लाते लॻनि? पूरी सिंध वांगुरु सियासी माण्हू सिर्फ़ु पंहिंजो ज़ाती मफ़ाद हासिलु कनि था। मिसाल जे कॾहिं असां हिकिड़े सेकेंड जे लाइ तसवर कयूं त ग़रीब जो ॿारु जेको आहे सो बेसिक प्राइमरी तालीम छो नथो हासिलु करे सघे? इन करे नथो हासिलु करे सघे जो इन जेको वोट ॾिनो आहे अहिड़े वॾेरे खे ॾिनो आहे जेको वॾेरो पंहिंजे खीसे में पैसनि जा जेके बंडल हणियो ऐं पंहिंजे पुट खे जेको आहे सो फॉरेन में पढ़ाए थो। पर हिन माण्हू जे लाइ बुनियादी प्राइमरी स्कूल में जेको आहे सो को इंतज़ाम नथो करे। ऐं वरी उन मथां असांजे अज़ाब इहो आहे त इन ई वॾेरे खे हुकूमत इख़्तियार ॾिनो आहे त इहो जेको आहे मास्तर बि इहो मुक़ररु करे ऐं नतीजतन मास्तर उहो त मुक़ररु करे जेके ख़ुदि ई पढ़णु नथो अचे। उहो लिहाज़ा इहो सॼो निज़ाम असांजो करप्ट आहे। मतिलबु छा चई था सघूं असां? ऐं अहिड़ो शहर जंहिंमें बुनियादी प्राइमरी तालीम माण्हुनि खे न मिलंदी हुजे सही तरीक़े सां, तव्हां हितां अदीब छा, तव्हां त सऊं सुठो जेको आहे सो प्यून जेको हूंदो आहे उहो बि नथा करे, जेको खणी की आफ़िस में साहब जी जेका आहे सो चिठी पढ़ी सघे त ते लिखियलु छा आहे, अॻियां मूंखे छा पैगाम ॾियणो आहे। लिहाज़ा बुनियादी निज़ाम खे तब्दील करण जी ज़रूरत आहे। हल छा आहे? मसइलनि जो हल साईं इहो आहे त अवामी जेके असांजा माण्हू आहिनि, अवामी नुमाइंदा आहिनि या जेके बि ख़ुसूसन मीडिया खे, सिंधी मीडिया खे मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे त तालीम जा मसइला जेके असांजा उनखे उजागर करे सिंध टीवी अल्हम्दुलिल्लाह हिन ते बहितरीन सां कमु करे रही आहे। गुज़िरियल वीक्स में, गुज़िरियल महीननि में असां ॾिठो आहे त भले नमूने हिकिड़ो प्रोग्राम हली रहियो आहे। असां चवंदासीं इहो एतिरे हद ताईं काफ़ी न आहे, इनखे पूरी नेशनलाइज़ कयो वञे, पूरी सिंध में आम कयो वञे, उनजे लाइ मुख़्तलिफ़ सेमिनार्स मुख़्तलिफ़ तरीक़े सां, ताकी सिंधी माण्हू उथे असांजो ऐं तालीम खे पंहिंजो जेको आहे सो बहितरीनु हथियार करार ॾिए, ताकी तालीम खां सवाइ छो त क़ौमूं अॻियां वधी नथियूं सघनि। इहो ई बुनियादी मसइलो आहे, बुनियादी हल आहे। बहितरीनु माण्हू तालीम याफ़्ता थी विया त तव्हांजा ॾिसंदो त वॾेरा असां ते घणो जेको अरसो आहे जेको हे गास माण्हू तसलुत जेको आहे असां ते इहो ख़तमु थी वेंदो इंशाअल्लाह। धड़े शहर जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मक़ामी समाजी अॻवान इंजीनियर AB सुमरो साईं। त ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि धड़े शहर जा? साईं, मसइलनि जो त खोड़ सारा प्रॉब्लम आहिनि, खोड़ सारा मसइला आहिनि ऐं जंहिं ते ॻाल्हाए सघिजे थो। लेकिन करंट इशू जेको आहे उहे जेको आहे एजुकेशन जे हवाले सां आहे। जेतिरो मूं हिते ॾिठो आहे एजुकेशन जे हवाले सां, तव्हां ॾिसो त असांजी जंहिं दौर में अॼु खां 10 साल पहिरियां असां जंहिं स्कूल में पढ़ंदा हुआसीं, जेतिरी एजुकेशन जी लेवल हुई हिन वक़्तु उहा सफ़ा किरी चुकी आहे ऐं ॾींहुं ॿ ॾींहुं एजुकेशन घटि थींदी वञे। उनजो मेन सबबु इहो आहे त शहर जा जेके समाजी माण्हू आहिनि या जेके एजुकेटेड माण्हू आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे गवर्नमेंट स्कूलनि में नथा पढ़ाइनि। उनजे अगेंस्ट के ॿी सुठी जेको आहे न हैदराबाद साइड होॾे था मोकिले छॾनि। हिन जी जेको
आहिनि स्लोली उहे शइ ख़तमु थी वञे। हिन में सभिनी जो मसइलो आहे, सभिनी जो प्रॉब्लम आहे। ऐं जेके इहे एडमिनिस्ट्रेटर्स आहिनि इन्हनि शयुनि जा, या EDO वग़ैरह थी विया या जेके बि आहिनि, उन्हनि खे इन शइ जी जेका आहे न उहा जेको उन जे मथां ईशू जो सॼो अदारो मदार थिए थो, उन्हनि खे खपे त उहे उन हवाले सां को न को कनि। ॿियो हिन वक़्तु करंट इशू जेको जॾहिं आउं अची करे ॾिसंदो आहियां हिन वक़्तु, त शहर जी सफ़ाई जी हालति ॾिसां थो त मूंखे ॾाढो ॾुख थींदो आहे। हिन वक़्तु मोहरम हराम अची रहियो आहे, इहे जेके अज़ादार आहिनि इहे जॾहिं उघाड़नि पेरनि सां इन्हनि रस्तनि ते हलंदा त इहा एडमिनिस्ट्रेशन या इहा जेके शहर जी जेका लोकल एडमिनिस्ट्रेशन आहे उहा जेको आहे न छा ॿुधाए रही आहे, त उन्हनि जे हवाले सां कहिड़ी आहे, कंहिं क़िस्म जी काई मैनेजमेंट, कोई सिस्टम, कोई सेटअप नज़र नथो अचे। ऐं जेको आहे न मूंखे थोरो घणो हिन वक़्तु इहो यादि थो अचे त मुंहिंजो फस्ट एक्सपीरियंस आहे जो इंडस्ट्रीज़ में कुझु फॉरेन जेके विज़िटर आयल आहिनि ऐं उन सां गॾु कमु कयां पियो, ॾिसां पियो त हो जॾहिं थोरो घणो कंहिं जॻह ते किचिरो हो ॾिसंदा आहिनि त हालांकि हू मैनेजर लेवल जो माण्हू आहे, चाहे ते को सो माना आउं बीठो आहियां, 4 स्वीपर ऐं ॿिया कुझु ऑपरेटर्स बीठा आहिनि, उनखे को किचिरो ॾिसी करे खणण जे लाइ जेको आहे चई सघे थो, चाहे त हू चई सघे थो। लेकिन आउं ॾिसंदो आहियां त हू पंहिंजे कम खे हिकिड़ी आम ज़िम्मेदारी महसूसु थो करे ऐं पाण उन किचिरे खे खणी करे उन डस्टबिन में विझंदो आहे। माना इनफ़रादी तौर ते उहे फ़र्द जेके आहिनि, उहे क़ौमूं जेके आहिनि, इहे जेके यूरोपियन कंट्रीज़ वारा माण्हू आहिनि, एतिरा डेवलप थियल आहिनि जो उहे इन नंढनि नंढनि प्रॉब्लम्स खे पाण सॉल्व कंदा आहिनि, पाण उथी करे अॻियां ईंदा आहिनि। असां फ़र्दी पंहिंजी ज़िम्मेदारी खे कॾहिं महसूसु न आहियूं कंदा। जेकॾहिं असां रोड ते हलूं था, जेकॾहिं किचिरो पियो आहे त सभ खां पहिरियां असांजी ज़िम्मेदारी थी थिए त जेकॾहिं उहो नंढो आहे या असां में जेकॾहिं वुसत आहे, कुवत आहे, उनखे खणी करे घटि में घटि साइड ते त कयूं, इन शइ जी का बि ज़िम्मेदारी कोन्हे। ऐं उनखां अलावा हर वक़्तु सिर्फ़ु तनक़ीदी जेको आहे न जाइज़ो थींदो रहंदो आहे। सजावत ज़िले जे हिन शहर जे माण्हुनि खे शिकायत आहे त सियासी माण्हू संदन मसइलनि खां लातरक बणिजनि आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मक़ामी समाजी अॻवान फज़ल हुसैन सां। फज़ल, कहिड़ा मसइला आहिनि दड़े शहर जा? हिते जा मौजूदा सूरत हाल में हिन वक़्तु तव्हां रोड तां आया हूंदा, पहिरियां त तव्हांखे रोड जी ख़बर पवंदी त रोड तां अचणु केतिरो मुश्किल आहे। जेकॾहिं आउं सम्झां थो त का औरत हुजे, डिलीवरी न थिए, रक्शे या कंहिं गाॾी में विझी हिन रोड ते हलाइजे त बग़ैर डॉक्टर जे डिलीवरी थी वञे थी। यानी कि एतिरा मसाइल आहिनि हिते जूं गलियूं, रोड, रस्ता, पाणी ऐं हितां खां पोइ लाइट जी लोड शेडिंग, काफ़ी अहिड़ा मसइला। हिन वक़्तु असां 8 बजे खां पोइ पंहिंजे घर में बि सेफ कोन आहियूं, छो जो रोडनि ते फुरमाइश थिए थी। जेकॾहिं घर खां ॿाहिरि निकिरी वञे त गाॾी ॿाहिरां बीहारे वञे त गाॾी जी का पक कोन थी हुजे त गाॾी हूंदी या न। ऐं उनखां अलावा असांजो जेको मक़ामी हिते जे अस्पतालूं आहिनि, स्कूल आहिनि, उन जा काफ़ी सारा मसाइल आहिनि। जेके पेशेंट काफ़ी तकलीफ़ुनि में हिते अचनि था, का फैसिलिटी नथी मिले। ऐं स्कूलनि में जेकॾहिं ॿार छॾनि था माण्हू, का बि उहा जेका अवेयरनेस खपे थी, उन अवेयरनेस जंहिंजी ज़रूरत आहे, उहा अवेयरनेस न हुजण जे करे जेको वसाइर माण्हू आहे उहो त पंहिंजे ॿार खे प्राइवेट स्कूल में दाख़िल कराए ॿार खे तइलीम ॾियारे थो, पर जेको ग़रीब माण्हू आहे नथो पहुची सघे। यकीनन इन मां इहो साबित आहे त असां नथा चाहियूं त असां पंहिंजे शहर खे या पंहिंजे ॻोठ खे उहा रोशनी ॾियारियूं जेका हिकिड़ो बल्ब रोशनी हिकिड़े कमरे खे ॾींदो आहे, ऐं उहा शइ असां वटि कोन्हे आई। ॾाढा मसाइल आहिनि हिते शहर जे हवाले सां। हिन मसइलनि जो हल तॾहिं आहे छो जो पहिरीं त असां जेका मुल्क में करप्शन आहे, उहो करप्शन ई असांजो सॼो बेड़ो ॿोड़ियो वेठी आहे। ऐं जॾहिं बि कंहिं क़ौम खे माज़ूर करिणो हूंदो आहे त उनजे लाइ उनखे ॿी का बि शइ न ॾियो, उनखां तइलीम ऐं इल्मु जेको खसे वठो त उहो ऑटोमेटिकली माज़ूर थी वेंदो आहे। जेको माज़ूर हूंदो आहे त उहो ॿिए जे सहारे हूंदो आहे। ऐं हिन वक़्तु असांखे वधि में वधि जेको 2010 में डिज़ास्टर एरिया थी वियो, उन में पिनण ते मजबूर करे छॾियो आहे। असांजा माण्हू पिनणु सिखी विया आहिनि, बाक़ी जेका पंहिंजी जेका मिनत ऐं मोथाज उहा ख़तमु थी चुकी आहे। बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल ही शहर जेतोणीकि मुख़्तलिफ़ मसइलनि खे मोह ॾेई रहियो आहे। ऐं मक़ामी माण्हुनि सन टीवी न्यूज़ जे ब्यूरो टाइम प्रोग्राम में मुख़्तलिफ़ क़िस्म जा मसइला ॿुधाया। उन जो चवणु इहो आहे त जेकॾहिं सियासी माण्हू हिन शहर जे मसइलनि में दिलचस्पी वठे त इहे मसइला नंढा नंढा मसइला हल थी सघनि था। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे मक़ामी समाजी अॻवान साईं अलीमाज़ भुट्टो सां। साईं, तव्हां ॿुधायो त हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि ऐं हिन शहर जो माज़ी केतिरो शानदार रहियो आहे ऐं दड़ियो शहर हिन वक़्तु इन्हनि मसइलनि खे छो मोह ॾेई रहियो आहे? अदा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिठाई रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त हर हंधि पचार पिरीअ जी, हर हंधि होत हुज़ूर, मुल्क मड़ई मंसूर कोई कोन्हे केतिरा। मसाइल त असांजे शहर जा एतिरा आहिनि जो आउं सॼो ॾींहुं बीठो 24 कलाक तव्हां वटि ॻाल्हायां त बि खुटंदा कोन। मसाइलनि जे में वधाइण में बि हुकूमत वारनि जो ई हथु आहे,
छाकाणि त कम जेकी हेठियां माण्हू आहिनि कमु करण वारा से एतिरा करप्ट थी चुका आहिनि, एतिरो निज़ाम जाम करे छॾियो आहे उन्हनि जो हर खाते में, हर हंध ते, हर शइ ते जेॾां माण्हूअ खे वञणु थो पए त उते पैसनि जूं भरियूं खणी निकिरे तॾहिं कमु थिए। असांजो बुनियादी मसइलो शहर जो जेको रहियो आहे सो पहिरीं आहे साफ़ु सुथिरो पाणी पीअण जो, जंहिंजे लाइ वक़्तु गवर्नमेंट उनखे मौजूदु टाउन कमेटी वारनि खे पैसा सप्लाई कया, पर उहे ख़बर न आहे केॾां विया हलिया, उहो पाणी कोन मिलियो। अॼु ॾींहं ताईं माण्हू उन साफ़ु सुथिरे पाणीअ जे लाइ वीचारा वाजाईंदा वतन। ॿियो मसइलो आहे ज़िंदगीअ खे बचाइण जो, सो आहे सिहत खातो। सिहत खाते मंझि बि न दवा आहे, न के माण्हू खे ग़रीब जी का पूरी तरह का दवा तरमल थी सघे थी, त डॉक्टरनि जो अस्पतालुनि में उन्हनि जो बि पंहिंजी बादशाहत पई हले, की ग़रीब जो कंहिंखे बि का न हमदर्दी आहे न लाचारी आहे। टी शइ आहे बुनियादी तइलीम, जंहिंसां ज़िंदगी ठहे थी। उहा ज़िंदगीअ जो मसइलो जेतिरे क़दुरु आहे त हिते उहो को पुछण वारो कोन्हे, चेक एंड बैलेंस वारो सिस्टम ई कोन्हे, कंहिंखे लाचारी कोन्हे। सभिनि हंधनि ते खातनि में जेकी बि बिजेटूं अचनि थियूं से विरायल आहिनि, से उन्ही खे पंहिंजे घर वारनि घर वेठे उन्ही खे मिलनि थियूं, को बि उन्ही खे पुछण वारो कोन्हे। शहर मंझि न असांजी सफ़ाई सुथराई आहे, न पाणीअ जो इंतिज़ामु आहे, अमान जी सूरत हाल बि सही पूरी तरह कोन्हे का। माण्हू घटियूं शाम जो पोइ के थरनि वारा उते लेटिया पिया आहिनि, के फुरजनि पिया, के पटिजनि पिया। इहो नाक लॻो पियो आहे, असीं इन खे दाहे दाहे बीह रहिया आहियूं। ख़ुदि हुकूमत जा वास्तेदार माण्हू हिन शहर जा रहवासी आहिनि, उन्हनि माज़ीअ में त इन खां अॻु में को वक़्तु घणो अॻु में जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा उहा मौजूदु हुई, या भुट्टो साहिबु काइदे अवाम जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु हो, त उन वक़्त में तमामु सुठे नमूने सां इहे कम पिया हलिया। पर हाणे जॾहिं खां वठी हालतूं बदिलियूं आहिनि, इहे असांखे कंहिं बि शइ जो हिन शहर मंझि का भलाई बहितरी ॾिसण जे लाइ मिले ई कोन पई। हिते सभु मसइला सभु आहिनि, सफ़ाई सुथराई कोन्हे, रोशनी जो बंदोबस्तु कोन्हे, माण्हू ऊंदाहे में पिया जेके लोफर खे जिकितां अचे पियो, न बचो न नियाणी न औरत न मर्द न वॾो को नंढो को बची सघे थो। हर दहशत गर्दी जो शिकार आहे ऐं फुर लुट लॻी पई आहे। केॾी महिल मोटर साइकिल पई फुरिजे, केॾी महिल कंहिंखां मोबाइल पई फुरिजे, केॾी महिल किसा कटियो वञनि हलिया। बहरहाल इहे सभु शयूं आहिनि, पर असांखे असांजो टारगेट जेॾां असीं उनखे अचीव करणु घुरूं था, असां तइलीम ऐं सिहत जो पहिरीं ऐं पाणी पीअण जो बहितरीनु आहे। खे जेकी 1 करोड़ 30 खां 40 लख रुपया महीने जो बाक़ाइदे बजट मिले थी, उहे किथे था ख़र्च थियनि, सवाइ मुलाज़िम जे पघार खां सवाइ ॿियो पैसो केॾां थो वञे, केरु थो खणे छा आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि असां सोचे रखी आहे, सो उन मां इहो आहे त गवर्नमेंट इहो ख़ुदि हुकूमत वारा जेके वेठा आहिनि उहे ई उन खां नथा पुछनि, उहे ई उन जो एहतसाब नथा कनि, त मां उन मां असांखे शक शुबात वधनि था त शायदि उन जो को हिसो पती आहे, उन तरफ़ वञनि था। जेकॾहिं उहे पैसा हिते असांजे शहर लॻनि त असांजो को मसइलो ई कोन रहियासीं। सभु माण्हू लिखियलु पढ़ियलु माण्हुनि जो हिते शहर आहे, माण्हू तमामु लाइक़ु माण्हू हिते मौजूदु आहिनि, रहनि था। न कंहिंखां को सुठाई शइ जी लाइ को हो कोशिशि करे उन खां सलाह मसइलो वठनि था, हो आल न आल आहिनि, जीअं उन खे अचे थो थी कनि था। माण्हू लुटजनि पिया, फुरजनि पिया, बसि उन जूं उन ओताकूं आबाद लॻी पियूं आहिनि। माण्हू हिते कतारुनि में बीठा आहिनि, बसि हिते को उनखे पुछण वारो कोन्हे। वञो ऑफिसुनि में, रेवेन्यू में वञो, PWD में वञो, कहिड़े बि ऑफिस में वञो त पैसा खाशा खणी वञो, तव्हांजो जाइज़ कमु थींदो। जे पैसा न हूंदा त अव्हांखे हलाए नेट उन दा हथ खणो, इंसाफ़ आहे न। मक़ामी सियासी क़यादत खां मायूस धड़े शहर जे माण्हुनि जो मुतालबो आहे त मक़ामी क़यादत न फ़क़ति जे करप्ट कामूर आहिनि उन्हनि जो एहतिसाब करे, पर मक़ामी शहरी जे शहर जे मसइलनि जे हल लाइ पिणु जाखोड़े। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मक़ामी समाज जे अॻवान सां। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि धड़े शहर जा? साईं सभ खां पहिरीं त सिंध TV खे जेको आहे सो असां मुबारकबाद चवंदासीं जो हो हुते आया ऐं असां जेको आहे सो आवाज़ु मथे नेवारनि में पहुचायो। हूअं त काफ़ी मसइला आहिनि, पर हिते जे मसइले खे आउं हाईलाइट कंदुसि, उहो मसइलो इहो आहे
त हितां जे नौजवाननि खे खेॾण लाइ को ग्राउंड कोन्हे। तव्हांखे ख़बर आहे त रांदियूं जीअं त फिज़िकल फिटनेस जे हवाले सां तमामु घणियूं ज़रूरी पियूं हूंदियूं आहिनि ऐं तंहिंखां अलावा इहो आहे त रांदीगरनि जो काफ़ी सालनि खां मुतालबो रहियो आहे त ख़ुदारा असांजे को शहर में हिकिड़ो ग्राउंड ॾिनो वञे त उते सुठे नमूने रांदीगर खेॾी सघनि ऐं रांदियूं जीअं त हेल्दी एक्टिविटीज़ में बि शामिलु थियनि थियूं त उन जी जेका सिहत ऐं तवानाई उहा बहितर रहंदी। तंहिंखां अलावा हिकिड़ो ॿियो बि मुतालबो आहे असांजो जेको शुरू खां वठी असीं सिंधी अदबी संगत में बि आहियूं त सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन में बि आहियूं। असांजो इहो ई मुतालबो शुरू खां वठी हिते आयो आहे त असांखे हिकिड़ी पब्लिक लाइब्रेरी ॾिनी वञे जंहिंमें शाम जे टाइम ते या ॿियो फारग वक़्त में माण्हू वञनि किताबनि मां इल्मु हासिलु कनि, नॉलेज हासिलु कनि। हे ॿ अहम ऐं बुनियादी शयूं आहिनि जिन ते असांखे सोचण जी ज़रूरत आहे। तव्हां ॿुधायो धड़े शहर जा कहिड़े किस्म जा मसइला आहिनि? शहर जा मसइला इहो त शहर में हेसि ताईं त को बि कमु कोन थो थिए। घटियूं तव्हां हींअर बीठा आहियो पाण घटी में, घटियूं जहिड़ियूं खंडर लॻियूं पियूं आहिनि। शहर मुकमल खंडर आहे। पैसा जेकी टियोमो खे मिलनि था उहे टोटल या टोटल माना हड़प थी था वञनि पूरी सिंध में। हाणे हींअर जीअं असेंबली जे फ्लोर ते बीह करे MQM वारनि ॿुधायो अंग कर त 700 अरब रुपया सिंध जा तरक़ियाती बजट जे मद में आया, उहे ख़तमु थी विया। ऐं उस्ताद बि आहियां ऐं उन सां गॾोगॾु मूंखे इहो फ़हम ज़रूरु आहे त जेकॾहिं मुहाजर ॻाल्हि थो करे त भई 700 अरब रुपया सिंध जा इन्हनि मदनि में ख़र्च थी विया त उहे सिंध जे कहिड़े ॻोठ में कहिड़ी जॻह ते वाक़ई ख़र्च थिया ॾिसण में त कोन था अचनि। पोइ असांजूं कॉम्परसदूरियूं या असांजे समाज जा जेकी माण्हू आहिनि असां ख़ुदि आहियूं इन शइ ते छो स्टैंड नथा वठूं त भई 700 अरब रुपया जेकॾहिं ख़ज़ाने मां निकिरनि था त उहे किथां विया, माना त उहे सभु खाइजी विया। त पोइ मुहाजरनि जो बि इहो मुतालबो त जेकॾहिं सिंध जा उहे माण्हू जेके पैसा खाई था वञनि उहे सिंध में त ख़र्च त कोन था थियनि, तॾहिं उहो बाग़ी था थियनि। त असांजो कॉम्परसदूरियुनि खे बि खपे त जेकॾहिं जेकियूं शयूं मंज़र आम ते अचनि थियूं त भई एतिरा सारा पैसा वञनि था त उन्हनि जा पेरा त खॼनि। उहे पैसा केरु थो खाए? उन्हनि माण्हुनि खे जेको सो एहतिसाब कयो वञे उन्हनि माण्हुनि जो त एतिरा सारा पैसा वञण खां पोइ बि असांजी सिंध खंडर आहे। सजावल ज़िले जो धड़ो शहर मादी में न फ़क़ति अदबी, सियासी ऐं समाजी तइलीमी हवाले खां अहम रहियो आहे, पर वापार जे हवाले खां पोइ हुन जी हिकिड़ी अहमियत रही आहे। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मक़ामी समाजी ऐं शहरी ताज अॻवान साईं अफ़ज़ल मेमन सां। साईं तव्हां ॿुधायो त हिन शहर जो मादी छा रहियो आहे ऐं हिन 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 वक़्तु छा सूरत हाल आहे? साईं सभ खां पहिरियों इहो आहे त मुंहिंजो नालो अफ़ज़ल मेमन आहे ऐं असांजी शहर जे वापारी एसोसिएशन जो हिन खां अॻु में 6 साल मुसलसल बाक़ाइदा इलेक्टेड सदर रहियो आहे। न को हिकिड़ा थापियल हूंदा आहिनि, ईअं बि न, इलेक्टेड सदर रहियो आहे। असांजो शहर जेको जेसिताईं तइलक़ आहे त मुल्का मुल्क मशहूरु आहे। ठटे ज़िले में असांजो तइलीम जे लिहाज़ खां असांजा डॉक्टर्स आहिनि जेके अमेरिका में आहिनि, इंग्लैंड में आहिनि, प्रोफेसर आहिनि, PhD आहिनि, चार्टर अकाउंटेंट आहे। मुंहिंजो पंहिंजो पुटु आहे, उहो चार्टर अकाउंटेंट आहे, हींअर दुबई में उनजी जॉब आहे। मुंहिंजी असांजे उन खां अलावा असां न्याणियुनि में बि असांजो शहर वधीक आहे। मुंहिंजी पंहिंजी भाइटी आहे जेका तव्हां यकीन करो 6 महीने जो नंढिड़ो ॿारु छॾे PhD करण जे लाइ लंडन वियल आहे। हाणे उते करे पई जेको आख़िरी माना इन में आहे। उनखां अलावा असां सुठा सुठा अदीब रहिया आहिनि, साईं सैयद अकबर शाह, साईं परवानू, काफ़ी मतिलबु पढ़ियल लिखियल माण्हुनि जो ई शहर आहे। बिल्कुलु कहिड़ा मसइला आहिनि? धड़ो कहिड़े मसइलनि खे मोह ॾे पियो? मसइला अंधेर नंगरी चरबड़ राजा वारो हिसाबु आहे। कानून किथे आहे साईं? कानून जी का शइ कान्हे। भुटे साहिब जहिड़े माण्हू खे लटकाए मारे छॾूं, छा थियो? बेनज़ीर साहिबु आहे जेके असां आऊं पर्सनली ओलिया औरत थो सम्झां, उनखे गोलियूं हणी छॾूं, छा थियो हुनजो? सो त हीअ अंधे नगरी चरबड़ राजा वारो हिसाबु आहे। कानून जी का शइ कान्हे। माना शाम खां पोइ तव्हां मटींदो त तव्हांजा मवाली कुला कढी छॾंदा, मवाली तव्हां कुला कढी छॾंदा। आकड़ा, जुआ, गुटको, अलाए छो माना हिकिड़े लतियो तव्हां ॿुधायां, हिकिड़े माण्हू मूं वटि आयो, हुन मूंखे चयो अदा हीअ दवा वठी आया, हाणे मूंखे सम्झाए अची भला परहेज़। मूं चयोमांसि यार ही गुटको त छॾे डार। चई यार सची ॻाल्हि आहे, पंहिंजी ज़ाल छॾींदो पर गुटको कोन छॾींसि। इहो आहे असां माण्हुनि जो हाल साईं। तइलीम जे हिसाब सां उहो चवंदा आहिनि न, जे क़ौम खे तबाह करो त तइलीम तबाह करो न। असांजी शहर खे तइलीम में तबाह कयूं। हाई स्कूल जो हाल ॾिसो, ठेकेदार पैसा वठी भॼी वियो आहे, अलाए किथां वियो। माना सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहिनि ई कोन। 11-12 क्लास जा क्लास ई कोन था हलनि। कीअं माण्हू उहे जेको अॻे जेके असीं चऊं पिया त इंजीनियर, चार्टर अकाउंट फलाण पैदा थिया, हाणे छा मां पैदा थींदा?
हथ वेठी बेड़ो बोड़ो वियो आहे। अमन अमान जी सूरत हाल आहे। तव्हां रस्तो ॾिठो हूंदो दड़ो बठोरो, जंहिंजो हाल ॾिसो माना रोज़ फुरूं रोज़ रेज़िनियूं लॻी पयूं आहिनि। माना इहो हाल आहे अमन अमान जो हिते। शहर जा साईं खोड़ सारा मसइला आहिनि। हिकिड़ो मसइलो न आहे त चऊं हिकिड़ो मसइलो आहे, एतिरा मसइला आहिनि जेकॾहिं तव्हां ॻणणु बीहंदा त उहे खुटण जहिड़ा कोन्हनि। ऐं लाक़ानूनियत आहे। तव्हां पंहिंजो ॾिसो दड़े जे शहर खे, शाम जो अची तव्हां मीडिया वारा आहियो, असां पाण तव्हांखे रिक्वेस्ट था कयूं, इहा तव्हांजी वॾी महिरबानी जेको असांजे शहर दड़े में तव्हां आया आहियो। शाम जो अची ॾिसो त दड़े जे ब्रांच मोरी खां वठी कार स्टॉप ताईं त केतिरा पंहिंजो आकड़नि जा टेबल लॻल आहिनि। ऐं उनखां पोइ वरी कार स्टॉप खां वठी वरी वञी पंहिंजो सरकारी अस्पताल आहे सिविल ताईं, उन ताईं अलाए केतिरा जेको आहे सो आकड़नि जा पंहिंजो टेबल लॻल आहिनि। उनखां पोइ सरेआम जुआ आहे। ऐं पंहिंजो ठरो त बसि को मसइलो ई न आहे। ठरो जेकॾहिं तव्हां कंहिं विकिणण वारे खां घुरो था त यार ठरो त उहो अॻे को लिकाए ॾींदा हुआ, हाणे त उहो लिकाए कोन था ॾींदा, यार घणो खपे, बसि पासे वारे खीसे खे रुगो ईअं था कनि ई चवंदा वाह हीउ ठरो अचे वठो। पोइ घणे जो खपे, 100 जो 200 जो 500 जो, इहा पोज़ीशन आहे असांजे पुलिस जी। हथु वठियो ऐं पंहिंजो जेको आहे सो ॾोह कराए पई। ऐं उन में वारदातूं ॿियूं अञा आम थियनि थियूं। साईं तव्हां पंहिंजो राति जो अची विज़िट कयो त घटियुनि मंझि जेको आहे सो ठराई जेके आहिनि से गटरनि में पिया आहिनि, या जेको आहे सो छुरो खणियो कंहिं ते बीठा आहिनि, या पिस्टल खणियो कंहिं ते बीठा आहिनि। उन जे लाइ जेकॾहिं का शइ कजे थी वञे थो पुलिस वटि माण्हू, त चवंदा यार असां छा कयूं, असां पाण मजबूर आहियूं। इहा पोज़ीशन आहे दड़े जे शहर जी। इहा तव्हांजी वॾी महिरबानी जे तव्हां अॼु विज़िट ते आहियो। इहो त मां अव्हांखे पहिरीं करिणो हो, यकीन ॼाणो त हिकिड़ो जंहिं शहर जेको शहर मुंहिंजे हिकिड़े अंदाज़े में त हीउ शहर असांजो ख़ासि करे दड़ो शहर त आउं सम्झां थो त मुंहिंजी नज़र में बुराइयुनि जी इंतिहा आहे दड़े जे शहर में। ऐं हथु वठियो करायो पियो वञे। पुलिस माना ईअं सम्झे त माना ईअं सम्झे त को ढोर ऐं ढगे जो को वापारु हुजे, ईअं पैसा वठे, ईअं ई पियो सही कमु हले थो पियो। ऐं असां पाण तव्हांखे रिक्वेस्ट कंदासीं, तव्हां महीने 15 ॾींहं विज़िट कयो, अचो ॾिसो दड़े जे शहर खे, हिननि बुराइयुनि खां बचायो। असांजो जेको पोयों नसल आहे, तव्हां यकीन ॼाणो त जेके नंढड़ा छोकिरा ॿार जेके बीठा आहिनि, इहे बि छोकिरा शाम जो जेको आहे सो 5 रुपया या 10 रुपया हिननि खे मिलनि था, त आकड़े जी टेबल ते बीठा आहिनि, त हुनखे चवंदा भाउ 5 रुपये जो फलाणो अघु असांखे लिखी ॾियो। इहा पोज़ीशन आहे सरकार दड़े जी। दड़े शहर जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मक़ामी सहाफ़ी साईं तव्हां ॿुधायो त दड़े शहर जा कहिड़े क़िस्म मसइला आहिनि? सी दड़ो शहर सिंध जो वाहिद शहर आहे जेको मसइलनि जे वर चढ़ियल आहे। दड़े जी सरकारी अस्पताल अलहमदुल्ला एम्बुलेंस अॼु ॾींहं ताईं न आहे, ऐं न ई का वरी दवाऊं अचनि थियूं। जॾहिं को मरीज़ वञे थो त उन स्टोर ते मोकिलीनि था। ऐं दड़े में लेब त आहे न, जेका टेस्ट कराइण लाइ उहे हितां जा ग़रीब माण्हू या त ठठो मकलीअ ते वञनि या हैदराबाद कराची में वञनि। अचूं दड़े शहर जी वाटर सप्लाई ते 4 करोड़ रुपए जो जेको प्लांट पियो, उहे पैसा असांजो TMO साहब खाई वियो हलियो। अॼु ॾींहं ताईं प्लांट न ठहियो आहे। ऐं दड़े जा गटर उथलिया पिया आहिनि जेके तव्हां ख़ुदि ॾिठा आहिनि अखियुनि सां। ऐं दड़े शहर में सफ़ाई आहे कोन। हाणे त महरम अची वियो हलियो आहे त हिन में न का लाइट आहे न का सफ़ाई जो इंतज़ाम आहे। दड़े शहर जो रोड दड़े खां बठोरो, जेकॾहिं का माई वञे हिते डिलीवरी केस, मुंहिंजो ज़ाती डिलीवरी केस मुंहिंजी वाइफ जो थियो, उन में हिकु नंढड़ो ॿारु उहो एक्सपायर थी वियो हलियो। मुंहिंजो ज़ाती मूंसां ईअं थियो, मुंहिंजी वाइफ सां ईअं थियो। एॾो दड़े रोड ख़राबु आहे, पर अॼु ॾींहं ताईं न ठहियो आहे। बनू रोड बि न ठहियो आहे। ऐं 4 बजे खां पोइ हुते त ठराई जेकी आहिनि से अल्हम्दुलिल्लाह ठरो पी निकिरनि था। शहर जो को मौज़ माण्हू शहर में हली नथो सघे। जेकॾहिं पुलिस जले थी त फ़ौरन फ़ोन अचे थी, उनखे छॾाइनि था। सजावत ज़िले जो अहम शहर दड़ो हिन वक़्तु मुख़्तलिफ़ मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त इन मसइलनि जे हल लाइ सियासी माण्हू न फ़क़ति उपा वठनि, पर मक़ामी माण्हू जा मसइला पूरो हल कनि। कैमरामैन फारूक जान सां गॾु ग़ुलाम सिंध ख्वाजा, ठठो।